जिन थर में जेका लॉकडाउन है उनके जेका अॼु महीनो मुकमल थी वियो आहे। इस्लाम कोट, मिठी, डीपलो, छाछरो, नंगर पार्कर, चेलार, कलोई जा समूरा जेके शहर आहिनि उहो बंदि आहिनि, मार्केटूं वीरान आहिनि। हिन वक़्तु जेकासे हिकु बोरान जेको वॾो पैदा थिए पियो उहो अटे जो बोरान आहे ऐं जेकासे बदीन, मुरपुखा, सांगड़ जेकोसे ज़िलनि खां जेके कणक जेकासे थरपारकर पहुचे थी उन्हनि खे उते जी जेका इंतज़ामिया आहे उहो रोके पई ऐं कणक जेका थरपारकर जी चकियुनि ॾांहुं न पई अचे। हिते गोदाम जेके आहिनि उहो हिन वक़्तु जेका ख़ाली पियल आहिनि। थरपारकर जा जेके चकी मालिक आहिनि उन्हनि चेताव ॾिनो आहे त कणक जेका मौजूदु न आहे। जेकॾहिं 2 ॾींहंनि अंदरि कणक जे न पहुती त हू उन्हनि अटे जो जेको चकियूं आहिनि उहो बंदि करण जो उन्हनि चेताव ॾिनो आहे। असां चकी मालिक आहिनि हिते थर जा जेके रहवासी आहिनि शहरनि में जेके पहुतल आहिनि उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त हू हिन सूरत हाल खे कीअं था मुंहुं ॾियनि, हू छा चवंदा, अचो त हुन सां ॻाल्हि ॿोल कयूं। हीअं त कणिक मिले पई पर चवनि था कणिक हाणे मथां मैनेजमेंट नथी ॾे या उन्हनि खे पकड़ दगर थी आहे त अटो न मिलंदो। लॉकडाउन जा जो 3 ॾींहं गुज़री विया आहिनि। सूरत हाल इन ताईं आहे जो अटे जो जेका आहे शदीद बहरान थींदो पियो वञे। उन जो ख़ासि जेको सबबु आहे उहो जेका आहे ज़िलाबंदी कई वई आहे फूड डिपार्टमेंट जे तरफ़ां। ऐं सिंध वज़ीर आला खे ऐं फूड डिपार्टमेंट जे मिनिस्टर खे गुज़ारिश कंदुसि जेकॾहिं इहो अमल जेकॾहिं थियो त इस्लाम कोट समेत पूरे थरपारकर में अटे जो शदीद बहरान पैदा थींदो। ॿियारी में बुख पिया मरण माण्हू, ॻोठ बुरी जे तड़ में अॼु 5 जी जान माण्हू लंघण वेठा आहिनि। ग़रीब आहे, कोई सहूलियत न आहे। हिकिड़ी पाबंदी लॻी वई आहे अचण वञण जी, ॿी कारोबार माण्हुनि जो ख़तमु थी वियो। असां पहिरीं लॉकडाउन जे चकर में बीमारी जे मसइले में असां अटे जो पाणे रेट 1600 रुपया करे 40 रुपया किलो ग़रीबनि खे मुहैया कयो। तॾहिं असांखे कणक गवर्नमेंट जे तरफ़ां कोन मिली पर असां ओपन मार्केट मां वठी सस्ते रेट ते बिल्कुलु मुनासिब रेट ते अटो दस्तियाबु कयो माण्हुनि जे लाइ। पर हाणे मसइलो इहो त असां कणक जिथां बि वठूं था असांजूं कणक जूं गाॾियूं ॿधी वञनि थियूं। गाॾियूं जेको ॿधण जे चकर में असांखे कणक वठण जो वॾो असां लाइ इशू थी वियो आहे। उनजे चकर में असां वटि कणक हाणे 1-2 ॾींहंनि जो स्टॉक पियल आहे, बाक़ी पोइ वञी मर्ज़ी। कणक वठंदा आहे सांगड़ मां, गाॾियूं गवर्नमेंट अचणु ॾे कोन्हे, ज़िलाबंदी लॻी पई। हाणे कणक असां हाणे 1-2 ॾींहं 100 रुपया हिकिड़ो 2 ॾींहं हलाईंदासीं, पोइ न कणक मिले त बंदि करे छॾींदासीं, अटो शार्ट थी वेंदो। ज़िले इंतज़ामिया खे घुरिजे, सिंध हुकूमत खे घुरिजे त फ़ौरन नोटिस वरितो वञे। थरपारकर जी इंतिहाई सूरत हाल जेका संगीन आहे ईअं न थिए जो हू अटे जो जेको बहरान पैदा थिए। हिन में जेका थरवासी जेका इंतिहाई सख़्तु मुश्किलातुनि खे मुंहुं ॾियनि उनजे करे हिन नोटिस वरितो वञे ऐं शीशन जज खां जेके थरपारकर जा रहवासी आहिनि, चकी मालिक आहिनि, वापारी आहिनि, मुतालबो कनि पिया त इन ते नोटिस वरितो वञे ऐं ज़िले इंतज़ामिया खे बाउंड बणायो वञे। सिंध हुकूमत सां जेका हिन मामले तो जेको सिंध हुकूमत खे ध्यानु ॾियणु घुरिजे त जीअं थरपारकर में जेका सूरत हाल संगीन थिए पई उनखे जेका मुंहुं ॾेई सघिजे, अटे जो बहरान जेका उहो पैदा न थी सघे। गाज़ी बजीर, अवामी आवाज़ TV न्यूज़, मिठी, थरपारकर। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।